अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां इमरान मलिक शामिल कयूं था हिन वक्त जूं ख़बरूं। नाज़रीन, हालानी भरिसां पीर वतल जो सालानी उर्स मुबारक में सिंध जा नाले वारा सूफ़ी फ़नकार सैयद मेहदी शाह, राजन फ़कीर समेत वॾे तादाद में सूफ़ी फ़नकार मुख़्तलिफ़ कलाम ॻाए मन मोहे छॾिया। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर यासीन हिंगोरो मूजिब तक़रीब में सैयद असद शाह, सिंध सहाफ़ी संगत सिंध जो मरकज़ी वाइस चेयरमैन बचल हिंगोरो, मदद अली रिंद, मंजिल हिंगोरो, यासीन हिंगोरो, फरहान हिंगोरो समेत वॾे तादाद में सहाफ़ी ॻोठाणनि ऐं तर जे माण्हुनि शिरकत कई। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे सैयद मेहदी शाह चयो त सूफ़ी आज़म सिर्फ़ मुहबत जो दर्स ॾिए थो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।